फैज़ मोहम्मद दौर नंबर 1 ऐं मक़सूद अहमद दौर नंबर 2 जी ज़मीन जी माप आहे। उत्तर में अथनि अब्दुल सत्तार, दीन मोहम्मद, आशिक, मुज़फ़र आरा। ॾखण में एसान अली वलद महबूब अली सरोही। ऐं ओलह में जेको आहे अथनि अमीर जी शाख। ओभर में पंहिंजनि जेको आहे फैज़ मोहम्मद जे भाइटनि जूं ज़मीनूं आहिनि। सो हीअ अलाह जी महिरबानीअ सां हीअ ज़मीन जो ही फ़ैसिलो थियो हो। निबेरो थियो अब्दुल ख़ालिक महापार हुयो गाज़ साहब 3/12/19 ते 3/12/2019, जंहिंमें फैज़ मोहम्मद जे 245 फुट वधिया हुया। उहे जेको आहे ओलह ॾांहुं जेको आहे 6 इंच वधाए करे 131.375 ज़रबे 942 करे ऐं सेटिंग कई वई, यानी कि ॿिन्ही खे बराबरि करे माप। बाक़ी ओभर ॾे वञूं साॻियो रहंदो, सिर्फ़ु ओलह खां 6 इंच थोरो जेको आहे मक़सूद ॾे वधियल हूंदा त जीअं माप ॿिन्ही जी बराबरि थी वञे। इन में असां गवाह जमालुद्दीन वलद लैबक सरोही, अब्दुल गफ़ार वलद अब्दुल सत्तार सरोही, अली अहमद वलद गुलाम क़ादिर सरोही, ऐं धुरिन जो अमीर नियाज़ मोहम्मद वलद मोहम्मद बचल सरोही। दौर नंबर 1 दोस्त फैज़ मोहम्मद वलद दोस्तमो, ऐं दौर नंबर 2 मक़सूद वलद गुलाम नबी। अलाह जी महिरबानीअ सां ही मसइलो हल थी वियो। हाणे हिन जो मां फ़ोटो कापियूं कराए जेके शायदि हिन मालिक उन्हनि खे ॾींदुमि इंशाअल्लाह ताला। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन।